नाज़रीन, मोरो जे बुज़ुर्ग वली हज़रत सैयद गौस अली शाह अलमारूफ़ बाबा प्यारो साईं जो सालियानो उर्स अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। उन मौक़े ते सूफ़ियाणी महफ़िल पिणु मुनक़द कई वई। रिपोर्ट कर रहियो आहे अयाज़ सोलंकी। मोरो जे बुज़ुर्ग वली हज़रत सैयद गौस अली शाह अलमारूफ़ बाबा प्यारो साईं जो सालियानो उर्स मुबारक थी गुज़रियो। इन सिलसिले में बज़्म सूफ़ियाई सिंध जे सदर ऐं दरगाह जे मुतवरी सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा कांदड़ो, जावेद कांदड़ो, फ़कीर हादी बख़्श ऐं ॿियनि दरगाह ते चादर चाढ़े केक काटे उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। उर्स मुबारक में शहरनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त सिंध में अमन ऐं इंसानियत जो पैगाम आम करण लाइ सूफ़ियाणी महफ़िल पिणु मुनक़द कई वई, जिथे सूफ़ी फ़नकारनि सूफ़ी कलाम ॻाए वेठलनि ते वजद तारी करे छॾियो। प्यार ऐं मोहब्बत, अमन, शांति ऐं इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। बाबा प्यारो साईं मस्त ऐं मजदूबे जी हालत में जेका ज़िंदगी गुज़ारी, उन में बि ख़ल्क़ खुदा जी हुन ख़िदमत कई। जेके सूफ़ी आहिनि, जेके बुज़ुर्ग आहिनि, इन्हनि हमेशह इहो दर्स ॾिनो आहे त इंसान खे ख़ुदा सां रब्त करण जे लाइ चवंदा रहिया आहिनि। ऐं इहे सूफ़ी, इहे बुज़ुर्ग, इहे शाह लतीफ़ हुजे, कलंदर साईं हुजे, इहे हिकिड़ो तवसुत हुआ। इन्हनि जे तवसुत सां ख़ुदा सां माण्हू बंदो पहुची सघे पियो। के सूफ़ी आहिनि, हर इंसान जी सां मोहबत कंदड़नि ऐं इंसानियत जी ख़िदमत कंदड़नि, ऐं हिन महफ़िलुनि ज़रिए, सूफ़ियाणी महफ़िलुनि ज़रिए हर मोहबत जो पैगाम आम कयो वेंदो आहे। मोरो बि काफ़ी सारनि बुज़ुर्गनि जो मर्कज़ आहे। प्यारो साईं बि उन्हनि मां आहे। अॼु तव्हां उन ते मेला ॾिसो पिया। सिंध में हमेशह माण्हुनि जे चहिरनि ते तव्हां मुर्कू ॾिसंदो। इन्हनि बुज़ुर्गनि जी तवसुत सां ही मुर्कू क़ाइम ई दाइम आहिनि। ख़ुदा हिन धरतीअ खे पंहिंजे हिफ़्ज़मान में रखे, नज़र बद खां महफ़ूज़ रखे। असल में सिंध धरती जेका आहे उहा तसौफ़ जे हवाले सां या सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जे हवाले सां सॼी दुनिया में मशहूरु आहे। हिते जेको प्यार ऐं मोहबत ऐं जेको पाण में भाईचारो आहे उहो सॼी दुनिया में मशहूरु आहे। हिते सिंधी हिंदू या सिंधी मुस्लमान पाण में गॾिजी करे अॼु बि जेको तव्हां ॾिसंदो त सूफ़ियुनि जे दरगाहुनि ते ॿिन्ही क़िस्मनि जा जेके बि माण्हू आहिनि, हर मकतब फ़िक्र जो माण्हू अचे थो। त माना हीउ उहो मर्कज़ आहे सूफ़ियुनि वारो, सूफ़ियुनि जूं दरगाहूं जिते हर मकतब फ़िक्र जा माण्हू अचनि था। असां वटि सिंध में क़बल मसीह खां सूफ़ीअ जो जेको आहे क़याम आहे, ऐं सिंध जेका आहे सा सूफ़ियुनि जी धरती आहे। हिते असल में तसौफ़ ऐं प्यार ऐं मोहबत जी धरती रही आहे। असां वटि मोहबत वंडिजी वञे ऐं सूफ़ियुनि जो राग ऐं लतीफ़ जा बेत ऐं लतीफ़ सचल सामीअ खे ॻायो थो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अहिड़ियूं सूफ़ियाणियूं महफ़िलूं सिंध जे कुंड कुड़िछ में मुनक़द थियणु घुरिजनि त जीअं अमन इंसानियत जो पैगाम आम थी सघे। कैमरामैन विमर सोलंकी सां गॾु मोरा अयाज़ सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़, मोरो।